मूंखे साड़े नौ यार क्यों थी, ॾई बाह जिगर में बेसा प्यार क्यों थी, ॾई बाह जिगर में बेसा प्यार क्यों थी। मूंखे साड़े नौ यार क्यों थी, ॾई बाह जिगर में बेसा प्यार क्यों थी। तूं छॾे वेंदे रब न छॾींदो, होस घर खे मौला नौ यार ॾींदो। तूं छॾे वेंदे रब न छॾींदो, होस घर खे मौला नौ यार ॾींदो। बहिराणीअ लाइ आज़ार कयो अथई, बहिराणीअ लाइ आज़ार कयो अथई, ॾई बाह जिगर में बेसा प्यार क्यों थी, ॾई बाह जिगर में बेसा प्यार क्यों थी। अस्सलाम वालेकुम, या अली हिदायत मां तव्हांजी पंहिंजी सिंगर मेघनाज़। जीअं त सॼी सिलेक्शन हली रही आहे, चीफ सिलेक्शन में शाइर आहिनि उस्ताद अलन खोकर, उस्ताद मजीद सुकानी दुबई खां, लाला कदीर गब्बोल ऐं हाजी अनवर बाबर सऊदी खां। असांखे उमेद आहे तव्हांखे असांजो ज़रूरु पसंदि ईंदो।